Welcome to Time News Studios. You are watching 5 PM Bulletin. अगले इलेक्शन में पूरी कोशिश होगी कि सिंध में भी पाकिस्तान तहरीक इंसाफ गवर्नमेंट बनाए। बाकी नवाज शरीफ साहब ने कहे की एजेंडा है एंटी आर्मी, एंटी स्टैब्लिशमेंट, एंटी इमरान खान, और इस एजेंडे पे वो किसी इंतहा तक भी जाने को तैयार है। अगर वो पाकिस्तान आना चाहें तो फिलफौर उनको चार्टर जहाज दिया जा सकता है। हम चाहते हैं कि वो पाकिस्तान आए और अपने केसेस का मुकाबला करें। जब तक ये अपनी सियासत से अपनी गैर पार्लिमानी जबान को और गैर जिम्मेदाराना जबान को नहीं निकालेंगे, इनका कोई सियासी मुस्तकबिल नहीं है पाकिस्तान में। बदनसीब है नवाज शरीफ जो फौजी नर्सरियों से निकला, उसी फौज के खिलाफ बदजबानी करता है। सारी जिंदगी लगा रहे ये लोग इक्तदार का मुंह नहीं देख सकेंगे। नवाज शरीफ फौजी नर्सरी में निकतो ऐं हाण फौज खिलाफ बदजुबानी करे रहियो आहे। भले सॼी ज़िंदगी लॻो रहे इक़्तदार जो मुंहुं न ॾिसी सघंदो। गैर ज़िम्मेवारानी ॿोली ख़त्म करण ताईं इन्हनि जो को सियासी मुस्तक़बिल न आहे। वफ़ाक़ी घरू वज़ीर शेख रशीद चयो आहे त नवाज शरीफ ॾेह वापसि अचण लाइ तयारु आहे त फौरी तौर चार्टर जहाज़ ॾेई सघूं था। वॾनि जलसनि सां इलेक्शन जो फ़ैसिलो नाहे थींदो। ही 2023 में बि चवंदा त धांधली थी। आज़ाद कश्मीर में तहरीक इंसाफ अकेले से हुकूमत ठाहे वरिती। हाणे सिंध में ईंदड़ हुकूमत PTI जी हूंदी। वफ़ाक़ी घरू वज़ीर तरफ़ां 14 अगस्त खां अॻु नादरा में सुञाणप कार्ड लाइ तस्दीक़, तरदीद ऐं तजदीद जो निज़ाम आणण जो ऐलान। नादरा चेयरमैन खे MNAs, MPAs ऐं वज़ीरनि तरफ़ां चूंडुनि में जारी करायल सुञाणप कार्ड ब्लॉक करण जी हिदायत। सालनि खां गैर क़ानूनी तौर रहंदड़ परॾेहिनि खे 14 अगस्त ताईं मुल्क छॾण जी वार्निंग। शेख रशीद चयो आहे त हज़ारे परॾेहिनि वीज़ा बि रिन्यू न करायो आहे। 14 अगस्त ताईं वीज़ा रिन्यू कराइनि त ॾंड न वठंदासीं। भारत ऐं इसराइल पाकिस्तान ख़िलाफ़ हाइब्रिड वॉर शुरू कई आहे। सोशल मीडिया ते नादरा खे बि बदनाम करण जी कोशिश थिए पई। कराची में 7 सालनि दौरान जाली सुञाणप कार्ड ठाहिण ते 39 मुलाज़िम खड़िया आहिनि। मुल्तान, लाहौर ऐं रावलपिंडी मां बि अहिड़नि नादरा ऑफिसर्स खे निकाली ॾिनी वेंदी। नारी नूर मुक़दम क़त्ल केस में जवाबदार खे ब्लैकलिस्ट करे छॾियो आहे। ECL में बि संदसि नालो शामिल कयो वेंदो। अहिड़ो निज़ाम हुजणु घुरिजे जो कातिल, करप्ट ऐं चोर खे थॾे ते सज़ा मिली वञे। FIA जे साइबर क्राइम विंग बि थकल आहे। सिंध में कोरोना वायरस की पखेड़ में बाद पाबंदियुनि में इज़ाफ़ो। अॼु खां शॉपिंग मॉल्स, दुकान ऐं डिपार्टमेंटल स्टोर शाम 6 वॻे बंदि करणा पवंदा। अवामी मेड़नि, शादी ऐं ॿियनि तक़रीबुनि ते पाबंदी लागू। होटल्स में इंडोर ऐं आउटडोर बंदि रहंदी। दरगाहूं ऐं ॿिया तफ़रीही मार्ग बि बंदि रखण जो हुकुम। कराची में समुंड अंदरि फाथल बहरी जहाज़ वाक़े में पोर्ट कासिम अख्तियारनि जी कोताही जो इंकशाफ। जहाज़ जी ऑडियो रिकॉर्डिंग मूजिबि समुंड में कैप्टन उमर पोर्ट कासिम अख्तियारनि सां केतिराई भेरा राब्तो कयो। कैप्टन ॿुधायो त 20 जुलाई ते राति 1 वॻे खां पोइ केतिराई भेरा राब्तो कयो। सुबुह तक़रीबन 8:30 वॻे जहाज़ घटि पाणी में फासी पियो। बहरी जहाज़ खे कढण लाइ 2 ट्रक्स खे ऑपरेशन लाइ इजाज़त मिलण जो इंतज़ारु। ऑपरेशन में देर सां जहाज़वारी में वधीक फासी सघे थो। वफ़ाक़ी वज़ीर अली ज़ैदी ऐं KBT इख्तियारनि दावा कई हुई त जहाज़ जे कैप्टन को राब्तो न कयो हो। सिंध में सियासी सूरतहाल ऐं तरक़ियाती कमनि जो जाइज़ो वठण लाइ वज़ीर आज़म इजलास अॼु तलब करे वरितो। वफ़ाक़ी वज़ीर ऐं सिंध में ओपोज़िशन लीडर हलीम आदिल शेख शरीक थींदा। अहम शख़्सियतनि जी तहरीक इंसाफ़ में शमूलियत बाबति बि गौर कयो वेंदो। अफ़गान फ़ौज जे 5 ऑफिसर समेत 46 अहलकारनि खे पाकिस्तान में पनाह ऐं महफ़ूज़ रस्तो ॾिनो वियो। ISBR मूजिबि अफ़गान फ़ौजी चित्राल में रंदो सेक्टर में राति देर सां पहुता हुआ। अफ़गान नेशनल आर्मी जे मक़ामी कमांडर पनाह जी दरख़्वास्त कई हुई। पनाह लाइ दरख़्वास्त ॾींदड़नि में अफ़गान बॉर्डर पुलिस जा अहलकार बि शामिल। उन खां अॻु 1 जुलाई ते बि 35 अफ़गान फ़ौजनि खे महफ़ूज़ रस्तो ॾिनो वियो हो। आज़ाद कश्मीर जी आम चूंडुनि में तहरीक इंसाफ़ मैदान मारे वरितो। कारकुननि जो जशन
गैर सरकारी ऐं गैर हतमी नतीजनि मूजिब तहरीक इंसाफ़ 25 सीट्स खटे हुकूमत ठाहिण जी पोजीशन में अची वई। पीपल्स पार्टी 11 ऐं नून लीग 6 सीट्स ते कामयाब। मुस्लिम कॉन्फ्रेंस ऐं कश्मीर पीपल्स पार्टी खे हिकु सीट मिली। LA 16 बाग जा नतीजा रोकिया विया। 4 पोलिंग स्टेशन ते ॿीहर वोटिंग जो फ़ैसिलो अॼु थींदो। इलेक्शन में टर्न आउट 58% रहियो। PTI सभ खां वधीक 6 लख वोट हासिल कया। सूद समाअ वारे वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी चयो आहे त आज़ाद कश्मीर में तहरीक इंसाफ़ जी कामयाबी आम माण्हुनि जो वज़ीर आज़म ते एतमाद जो इज़हार आहे। हमदुल्ला महब सां मुलाक़ात कंदड़नि जो को मुस्तक़बिल नाहे। ऑपोज़िशन पंहिंजी क़यादत ऐं सियासत ते नज़रसानी करे। आम माण्हू नवाज़ शरीफ़ ऐं आसिफ ज़रदारी खे क़बूलण लाइ तयारु नाहे। पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त PTI आज़ाद कश्मीर जी चूंडुनि में तशद्दुद ऐं धांधली जो सहारो वरितो। इलेक्शन कमीशन ज़ाब्तनि जी भञकड़ी ते कार्रवाई में नाकाम रही। पीपल्स पार्टी 11 सीटुनि सां सभ खां वॾी ओपोज़िशन जमात तौरु साम्हूं आहे। नून लीग आज़ाद कश्मीर चूंडुनि जा नतीजा तस्लीम करण खां इनकार करे छॾियो। मरियम नवाज़ चयो आहे त चूंड नतीजा तस्लीम कया आहिनि, न कंदासीं। नून लीग साल 2018 जा नतीजा बि तस्लीम न कया ऐं जाली हुकूमत खे वञो। बेशरम धांधली ते कहिड़ी हिकमत अमली हूंदी, इन हवाले सां जल्द पार्टी फ़ैसिलो कंदी। इस्लामाबाद जी अदालत नूर मुक़दम क़त्ल केस ते मुख्य जवाबदार ज़ाहिद जाफ़री जे जिस्मानी रिमांड में 2 ॾींहनि जी वाद करे छॾी। मक़तूल नूर मुक़दम जे पीउ तरफ़ां पुलिस जांच ते इत्मीनान जो इज़हार। शिकारपुर जी दहशतगर्दी अदालत तेगो ख़ान तेगानी जी ज़मानत मंज़ूर करे वरिती। 5 लख रुपयनि जा मुचलका जमा कराइण जी हिदायत। तेगो ख़ान तेगानी ते धाड़ेलनि जी सहूलियतकारी जो केस दाख़िल आहे। जिन हिकु ॿिए मथां फायरिंग कई, कोई 20 जेके माण्हू आहिनि उहे गिरफ़्तार आहिनि। हिननि जे मथां जेका FIR आहे उहा बि दाख़िल थी चुकी आहे। सुबुह इहो रिपोर्ट थियो आहे जीअं वाक़ियो त पुलिस फौरी तौर ते हुते मूव थी ऐं ॿिन्हिनि धरनि जा जेके इन्वॉल्व हुया माण्हू उहे गिरफ़्तार बि थिया आहिनि। हिननि जे मथां जेका FIR आहे उहा बि लाइज थी वई आहे। हिन सिचुएशन आहे अंडर कंट्रोल आहे। काफ़ी जेके सस्पेक्टेड हुया हिन में पूरे इंसिडेंट जे अंदरि उहे अॻिते पोइ थी विया आहिनि। इहा बि सक्सेसफुल स्ट्रेटेजी रही आहे जो वधीक जी कैजुअलिटीज़ जेके आहिनि उहे न आहिनि थियूं। कुझु वधीक जेके गिरफ़्तार आहिनि उहे बि मुतवक़्क़ि आहिनि। इलाइक़नि में हथियार जी जेका मौजूदगी आहे उहा पिणु आहे। उन्हनि हथियारनि खे सीज़ करण लाइ बि असांजी जेका कोशिशि आहे उहा जारी आहे। पनवाखिल में जतोई जागीरानी धुरनि में बकरी चोरी ऐं हिक ॿिए जी तज़लील तां शुरू थियल तकरार ॿीहर कर खयों। ॻोठ मेहर जतोई में धुरनि हिक ॿिए ते हथियारनि जा मुंहुं खोले छॾिया। फॉरेस्ट ऑफिसर क़यूम शेख समेत 3 ॼणा ज़ख़्मी। पुलिस झेड़ो तारण बदिरां 1 किलोमीटर परे बीही तमाशो ॾिसंदी रही। धुरनि में छिकताण बाद सांगी शहर बंदि थी वियो। रेलवे इख़्तियारनि पारां रोकियल 3 ट्रेनूं मंज़िल न रवानियूं कयूं वयूं। SSP सखर इरफान समो टाइम न्यूज़ सां ॻाल्हाईंदे दावा कई त झेड़ींदड़ धुरनि जे 20 ॼणनि खे गिरफ़्तार करे सूरत-ए-हाल ते कंट्रोल करे वरितो आहे। मिर्ज़ापुर भरिसां वहशी जवाबदार हथां क़त्ल कयल ज़ाल 2 धीअरुनि ऐं चाची जे आलिन अखियुनि सां तदफ़ीन। गुज़िरियल ॾींहुं फ़क़ीर ॻोठ में जवाबदार ग़ुलाम असगर जुड़ेजो पंहिंजी घरवारी सलमा, 2 धीअरुनि कुबरा, अक्सा ऐं चाची फरज़ाना जुड़ेजो खे क़त्ल कयो हो। हिक कुटुंब जा 4 जनाज़ा खञण ते इलाइक़े में सोग जी लहर। मक़तूला सलमा जे पीउ निसार जुड़ेजो इल्ज़ाम हयो आहे त जवाबदार जो ज़हनी तवाज़ुन दुरुस्त आहे। हुन पंहिंजे पुटनि खे घरां कढी असांजी नियाणियुनि खे क़त्ल कयो। जवाबदार क्लैशनकोव सूदो गिरफ़्तार थियो पर पुलिस रिश्वत एवज़ केस ख़राब करण में रुधल आहे। कराची जी अदालत मनशियात स्कैंडल में गिरफ़्तार CIA जामशुरो जे 7 अहलकारनि जी जिस्मानी रिमांड में 29 जुलाई ताईं वाद करे छॾी। जांच ऑफिसर अदालत खे ॿुधायो त मामिलो हसास आहे। असुल ज़िम्मेवारनि ताईं पहुचण लाइ घण रुखी जांच जारी आहे। अदालत पारां 29 जुलाई ते अॻभराई रिपोर्ट बि पेश करण जो हुकुम।
सिंध हुकूमत जा 2 बास कामरा रिपोर्ट थियण बाद 1 कलाक अंदर ॿीहर अहम उहिदनि ते मुक़रर थी विया। कराची में DC ओलह जे उहिदे तां हटाए रिपोर्ट करायल सलीमुल्ला ओढो तालीम खाते में PD मुक़रर। DC कोरंगी वारे उहिदे तां हटायल इरफान सलाम जूं ख़िदमतूं KMC हवाले। चीफ सेक्रेटरी ॿिन्ही अमलदारनि खे हटाइण बाद रिपोर्ट करण जो हुकुम ॾिनो। 1 कलाक अंदर ई कामरा ॿीहर अहम उहिदनि ते मुक़रर थी विया। हैदराबाद में ट्रांसफार्मर वाक़िअनि में सड़ी फौत थियल 7 ॼणनि जा वारिस इंसाफ़ जा मुंतज़िर। सिंध सरकार तोड़े हस्को इख्तियारनि ट्रांसफार्मर वाक़िअनि जे ज़िम्मेवारनि ख़िलाफ़ कार्रवाई न कई। लतीफ़ाबाद में एक्सियन ऑफिस के बाहि लगण वारे वाक़े जी जांच लाइ कमेटी क़ाइम। हेस्को चीफ तरफ़ां वाक़े जा तफ़सील ॾियण खां इनकार। मीरपुर बुरड़ो में बेरहम पुट कारहनि जी तोहमत मड़ी पंहिंजी माउ खे क़त्ल करे छॾियो। महमूद मोहल्ले में जवाबदार हीरो बुरड़ो मां फरजाना के गोलियूं हणी क़त्ल कयो। वाक़े बाद जवाबदार फरार। मक़तूला जो लाश अस्पताल मुंतक़िल। सिंध में इंटर जे इम्तिहाननि जी कॉपी जी धूम सां शुरूआत। कराची, हैदराबाद, मीरपुर ख़ास, शहीद बेनज़ीराबाद, लाड़काणो, सखर में 12हीं दर्जे जे इम्तिहान में पर्चो वक़्त खां अॻु आउट। काज़ी अहमद में पर्चो ई ग़लति मिलियो। लाड़काणे में फिज़िक्स जो पर्चो सेंटर्स जे पहुचण खां अॻु आउट थी व्हाट्सएप ग्रुप्स में पहुतो। तालीम खाते मूजिबि 11हीं जमात जा इम्तिहान 7 अगस्त खां शुरू थींदा। दिगड़ी में हिंदू नौजवान तरफां शादी जे मंडप में बकरी सां फेरा ॾियण वारी वीडियो वायरल थियण बाद पुलिस जो एक्शन। पुलिस नौजवान खे फेरा ॾियारींदड़ भगत पप्पू भील खे गिरफ़्तार करे वरितो। पुलिस मूजिबि भगत ॿुधायो त संदन रस्म आहे त मंडप में कुंवार खे विहारे घोट बकरी सां फेरा ॾींदो आहे। शादी जोड़े जी थींदी आहे। बकरी खे घुमाइण रुॻो हिकु रस्म आहे। भिरिया सिटी जी अदालत ॿाहिरियां विसड़ा बिरादरी जी 2 धुरनि में झेड़ो। 10 ॼणा ज़ख़्मी। धुरनि हिक ॿिए ते कुहाड़िन ऐं सिरोटनि जो बसकारो लाइ ॾिनो। ज़ख़्मियुनि खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो। ज़ख़्मी हुसैन बख़्श विसड़ो जो चवणु आहे त मुख़ालिफ़ धुर जे माण्हुनि हमलो करे 10 ॼणनि खे ज़ख़्मी कयो। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, टाइम न्यूज़ सां गॾु आऊं आहियां ताहिरा वज़ीर। हेडलाइंस ॾिठियूं, तफ़सीली ख़बरूं शॉर्ट ब्रेक खां पोइ।